अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल। कहाणियूं लेखक गफ़ूर मेमण। छपाईंदड़ मशल एकेडमी कराची सिंध। छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी। किस्त पंजी। कहाणी रूप बहरूप। असांजे अंदर जी दुनिया बि निराली आहे। ख़बर नाहे केतिरियूं ख़्वाहिशूं ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं असीं सोचियूं था, पर सभु सेंसर करे था छॾियूं। समाजी क़दर बि सख़्तु मार्शल लॉ वांगुरु आहिनि, जंहिंमें इज़हार जी आज़ादीअ ते पाबंदी आहे। उहो इज़हार जंहिंखे मां सेंसर करे छॾियो हो, उन्हीअ में मुंहिंजे जज़्बनि जी सचाई हुई ऐं सच जंहिंखे असीं पंहिंजो पाण खां बि लिकाए छॾींदा आहियूं, मूं बि ईअं मारिया खां सभु कुझु लिकाए छॾियो हो। काफ़ी ॾींहं महरूमनि जे अहसास में घिलबो रहियुसि। मुंहिंजे दोस्त आत्मा मूंखे उदास ॾिसी चयो त छा ॻाल्हि आहे, खंड जो जहाज़ ॿुॾी वियो अथई छा? मां ख़ामोश रहियुसि। चयाईं, पक कंहिं छोकिरीअ मुर्क भरियूं नज़रूं खणी तोॾां निहारियो आहे। न आत्मा, असां ॾे केरु तंज़िया मुर्क सां निहारे सघे थो, पर प्यार जूं नज़रूं असांजे नसीब में न आहिनि। असीं क्लार्की क्लास जा माण्हू मोहबतुनि जूं छोलियूं हणंदड़ अथाह समुंड खणी हलंदा आहियूं, पर केर बि उन मां ढुक भरे न सघंदो आहे, छो त असांजो वजूद लूणाटियल आहे। असीं रोड ते पथरनि खे थुॾा हणंदे अॻिते वधणु सिखिया आहियूं। मां ऐं आत्मा कॾहिं कॾहिं मिलंदा हुआसीं त ईअं रोड ते टिलंदे हिक नालीअ जे पुल ते अची वेहंदा हुआसीं। आत्मा ॻाल्हि ॻाल्हि ते टहक ॾींदो हो ऐं मां सिगरेट जो दूंहुं छॾींदो हुउसि। न कंहिं रेस्टोरेंट में चांहि पीअण जो फैशन कंदा हुआसीं ऐं न माइकल जैक्सन जहिड़ी डांस करे सघंदा हुआसीं। आत्मा शादीशुदा हो, खेसि 2 ॿार बि हुआ, पर संदसि हर टहक ईअं लॻंदो हो त हू पंहिंजे ज़िंदगीअ ते खिली रहियो हो, जंहिंमें राति जे अंधकार हुई। संदसि ज़ाल 2 महीना थिया जो खेसि छॾे हली वई हुई। संदसि चवणु हो त आत्मा हिकु सुठो मुड़ुसु साबित थी न सघियो, पर आत्मा खां जॾहिं पुछियो हुअमि त साॻियो ई टहक ॾेई चयो हुआईं, यार, सुठे मुड़ुसु थियण लाइ शादी करणु ई न घुरिजे। फिलॉसॉफी ऑफ प्लेयर जे मुताबिक़ शादी समाजी रिवायत ऐं क़दुरनि जो इंस्टीट्यूट आहे ऐं ग़ैर फितरी आहे, पर सिर्फ़ु सेक्स फितरत आहे। मथे मकाले में तंज़ थियल आहे, छो त सुठो प्रीतम हूंदो आहे, मुड़ुसु न हूंदो आहे। मां उन ई ॾींहुं सोचींदो रहियुसि त मारिया लाइ शुरूआति में मां ॾाढो कशिश रखंदड़ हुउसि, पर आहिस्ते आहिस्ते मां हुन लाइ आम रवाजी बणजंदो वियुसि ऐं कशिश वरी कंहिं ॿिए में हुई। मां ऑफिस में काफ़ी देरि खां मारिया जो इंतज़ारु करे रहियो हुउसि। उहे लम्हा, उहे पहर मुंहिंजे तस्वुर मां गुज़रंदा विया जॾहिं मारिया पहिरियों दफ़ो आई हुई। हिन जे वजूद में ज़िंदगी हुई, मुंहिंजी अखियुनि में ॻोल्हा हुई। खेसि अंग्रेज़ी सूरत ख़ती सही न ईंदी हुई, खेसि टाइप करण में ॾुखियाई थींदी हुई। काफ़ी देरि मूं वटि वेठी हूंदी हुई। मां संदसि कम में हर तरह मदद कंदो हुउसि। उहा ग़रीब छोकिरी हुई, काफ़ी पंहिंजा ॾुखड़ा ॿुधाईंदी हुई। मां हुनखे आथत ॾींदो हुउसि। हिन जे साम्हूं काफ़ी कुझु चाहींदे बि कुझु बि चई न सघंदो हुउसि। जेकी कुझु सोचींदो हुउसि उहो दिलि में रहिजी वेंदो हो। ईअं लॻंदो आहे ॼण असीं माण्हू प्यार नथा करियूं, वेसाघाती था करियूं। ओचितो साम्हूं मारिया ईंदे नज़र आई, वेझो अची मूंखे सलाम कयाईं। हस्बे मामूल कंधु लोॾे खेसि सलाम जो जवाबु ॾिनो ऐं मारिया अंदरि बास जे कमरे में हली वई। शाम जो चयोमांसि त साम्हूं रेस्टोरेंट में चांहि पीऊं। चयाईं, नो थैंक्स, दरअसल मूंखे जल्दी आहे। अॼु बास जे घर संदसि पुट जी सालगिरह आहे, मूंखे उते वञिणो आहे। मां रेस्टोरेंट जे भरिसां मटींदे आहिस्ते आहिस्ते क़दम खणंदे बस स्टॉप ॾांहुं वञणु लॻुसि। मूंखे चांहि पीअण जो को बि शौक़ु कोन हो, पर मारिया जी बेरुखी ऐं संदसि मशग़लनि मूंखे वधीक महरूमियुनि ॾांहुं ॻेले छॾियो। शाम जो आत्मा आयो। असीं ॿई गॾिजी रोड ते टहलणु लॻासीं। चयाईं, मां बम्बई वञी रहियो आहियां, हल त घुमी अचूं। मां चयोमांसि त यार, असीं फुटपाथी माण्हू कॾहिं दुकान ते कोन चढ़ी सघंदा आहियूं, सो जहाज़ ते किथां चढ़ंदासीं। चयाईं, तूं सिर्फ़ु भाड़े जो बंदोबस्तु कर, उते ख़र्च खां छुटो आहे। मां चयो, ठीकु आहे, पर कुझु सोचणु ॾे। ॿिए ॾींहुं ऑफिस पहुचण वारो हुउसि त बास वारी मर्सिडीज़ कार अची बीठी, जंहिंमां असांजो बास जनरल मैनेजर अख्तर हुसैन ऐं मारिया गॾिजी लथा। ऑफिस में मारिया खे सॾु कयमि त वेझो आई। चयोमांसि त अचो विहो, तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। मारिया टहक ॾींदे चयो, छा मोहबत जो इज़हार करिणो आहे? ॼण त घायल करे विधाईं। मां कुझु देरि घुरींदो रहियुसि।
चयमि मारिया मां उन मोहबत जो क़ाइल न आहियां जंहिंजो इज़हार लफ़्ज़नि ज़रिए ईअं थींदो हुजे जीअं फ़क़ीर हर दर ते सदा हणंदो रहंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि तुंहिंजे सम्झण जी, सो तूं मोहबत खे कंहिं वहशी जिन्स खां सवाइ कुझु नथी सम्झे, पर उहो बि को पैसे वारो करे त मुअज़्ज़ज़ जज़्बो, बाक़ी जे ग़रीब करे त बेहूदा आहे। मारिया कंध खे झटको ॾींदे उथी हली वई। मां ईअं ई विसामी वियुसि ॼण सिंध जे कंहिं ॻोठ मां बिजली ओचितो फेल थी वञे। 2-3 ॾींहं ऑफिस न वियुसि। शाम जो आत्मा आयो, चयईं तोखे ऑफिस में टेलीफोन कयो हुअमि, पर ख़बर पई त तूं 2 ॾींहंनि खां न पिए वएं। छा ॻाल्हि आहे? चयमि कुझु बि न आहे, सवाइ उन जे त असीं धोखेबाज़ न आहियूं, असीं ॿहरूपी न आहियूं, असीं सुहाना ख़्वाब ॾेखारण वारा न आहियूं, असीं पंहिंजे अना खे टुकड़ा टुकड़ा करे कंहिंजे अॻियां उछलाइण वारा न आहियूं, ऐं वॾी ॻाल्हि त उहा त असीं ग़रीब आहियूं। आत्मा टहक ॾेई चवणु लॻो त यार अहिड़ा जज़्बा दिलि में सांढिबा ई न आहिनि जे अॻिते हली ॾुख जो कारण बणिजनि। प्यारु को हिते हतमी जज़्बो न आहे। वक़्त सां गॾु प्यार त छा, पर रिश्ता बि बदिलजो वेंदा आहिनि, ममता बि बदिलजी वेंदी आहे। असीं सदड़िया महरूमनि जे दुॿण मां निकिरूं त असांखे ख़बर पवे त बदिलजणु छा आहे। छा उन उदासीअ खे ऐं हल त छॾ उन उदासीअ खे ऐं हल त अॼु हिकु फंक्शन आशू ऑडिटोरियम में ॾिसूं। कुझु देरि खां पोइ मां आत्मा ख़ुशबू तन सां वासियल माहौल में हुआसीं। म्यूज़िक ते रोशनीअ जे लहरनि असांखे कंहिं ॿी दुनिया में उछलाए छॾियो। हर तरफ़ रंगीनी हुई, बेबाक नज़रूं हुयूं। साम्हूं सीट तां हिकु जोड़ो उथियो ऐं ॿाहिरि वञणु लॻो। औरत जिस्म में भरियल ऐं वार कटियल हुअसि। जीअं वेझो अचणु लॻी तीअं सुञाणिजी पई। आत्मा जी ज़ाल हुई, जेका बॉस अख्तर हुसैन सां हथ में हथु ॾेई वञी रही हुई। मूं रुकजी आत्मा ॾांहुं नज़रूं कयूं। हू हस्बे मामूल मुरकी रहियो हो ऐं टहक ॾेई चवणु लॻो यार असां जेकी कुझु चऊं था माण्हू उहो ई कुझु अमल कनि था, पर असांखे ग़लति चवनि था। हाणे ॿुधाए त मां सुठो मुड़ुसु कीअं साबित थियां। ॿिए ॾींहुं मां ऐं आत्मा बम्बई रवाना थी वियासीं।